दोस्तों ही आखिरी वक्त आहे असांजो महदी इमाम अचण वारो आहे। अध ते असांजा उमती बि घणा शाह पिया सॾाइनि और जेॾी महिल महदी इमाम ईंदो तंहिं महिल सचा ऐं कूड़ा ज़ाहिर थींदा। ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारो नाइब हक जो कलाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारो नाइब हक जो कलाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। इस्लाम जो वफादार कौनैन जो अलमदार इस्लाम जो वफादार कौनैन जो अलमदार पगदार मुस्तफा जो मदीने जो जाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारो नाइब हक जो कलाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। पेशकश करीमदीन चांजो। फिर को फसाद फितनो दुनिया अंदर वधीनो फिर को फसाद फितनो दुनिया अंदर वधीनो रहंदो न को मुनाफिक सैयद जो नाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो मुहम्मद जो बारो नाइब हक जो कलाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो इजो दुनिया ते महदी इमाम ईंदो। घणो वक्त थी मुनादी गैरन जी गैर चाही घणो वक्त थी मुनादी गैरन जी गैर चाही
महदी इमाम ईंदो ऐना ॾिसा अखियुनि सां पंहिंजो इमाम